भिरा सिटी वेझो दाली शाह के 15 फुटनि जो घारो वण सारिन ऐं भाॼियुनि जा फसल पाणी हेठि अची विया। आबादगारनि खे लखें रुपयनि जो नुक़सान, आपाशी अमलो गुम। भिरा सिटी वेझो रोहड़ी केनाल मां निकिरंदड़ दाली शाह खे खाॿे पासे खां 15 फुटनि जो घारो पवण करे शाख जे आसपास पोखियल वण सारिन ऐं भाॼियुनि जा फसल पाणी हेठि अची विया, जंहिंजे करे आबादगारनि खे लखें रुपयनि जे नुक़सान थियण जो अंदेशो आहे। जनत घारे खे बंदि करण लाइ आपाशी अमलो इतला बावजूद पहुची न सघियो, जंहिं बाद ॻोठाणनि ऐं आबादगारनि पंहिंजी मदद पाण तहत घारे खे बंदि करण जूं कोशिशूं शुरू करे छॾियूं आहिनि। इन सिलसिले में आबादगारनि अमीन चन्ना, सिकंदर चन्ना, लाल बख्श मेमण ऐं ॿिनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त शाख जा कपर कमज़ोर हुअण बावजूद आपाशी अमले शाख जे कपरनि जो कमु न करायो, जंहिंजे करे शाख खे घारो पइजी वियो आहे। हुननि चयो त घारे पवण बाबति आपाशी अमले खे बर वक़्ति इतला कयो वियो, पर इतला बावजूद आपाशी अमलो नाहे पहुतो, जंहिंजे करे संदन समय एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो आहे ऐं खेनि लखें रुपयनि जे नुक़सान जो अंदेशो आहे। मीर मोहम्मद सहतो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, भिरा सिटी।